Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। भाजाई कहिड़ी ॻाल्हि असल मूंखे सम्झ में नथी अचे। असां भलण जो विहाउ त कोन कयो, पर इहा आसूदेमल जी ज़ाल 5000 रुपया छो ॾेई वई? अदा सादिक चरियो को बि न आहे, मां बि सभु सम्झां थी। शाबाश आहे राज जे भाइरनि खे जे असांजे पोड़ाइब जो भरम रखियो आहे। तई बीरा वलण तू घर छो आयो आहीं? घर छो आयो आहे? हां, माण्हू कमाइण खां पोइ सिधो पंहिंजे घर में ईंदो आहे ऐं मूंखां पुछींदी त घर में छो आयो आहे? पंहिंजी कमाई पाण वटि रख, जिते वणे उते वञी वेह। असां तुंहिंजे सिवा बि सुखिया रही सघूं था। माउ पीउ खे इहो ई चयो हुई न त शादी बि तव्हां मुंहिंजी कराई आहे ऐं हाणे मुंहिंजनि ॿारनि बचनि खे बि तव्हां पालींदो। पोइ ॾिस, असां सभिनी खे ॾिस, तुंहिंजे साम्हूं जीअरा वेठा आहियूं, खाइण पीअण लाइ पैसा बि आहिनि, बुखिया कोन वेठा आहियूं। अमा पोबरी वलण खे ये पैसा त ॾेखार। पैसा असां वटि आहिनि, अच त हली ॾेखारियई। अटे चावरनि जा टीन भरिया पिया आहिनि असां वटि, सभु कुझु आहे असां वटि। तूं वञ ऐं घुमी ऐश कर। ऐश करण न, कमाइण वियोसि ऐं मां बि पैसा कमाए आयो आहियां। तू कमाए त नथो सघीं। तू घर में हूंदे न असांखे कफन बि पंहिंजे चोरीअ जे पैसनि सां ॾींदे। मां चवां थी हलियो वञ वलण हितां। तू मुंहिंजो पुटु ई नाही, मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु हुयो जेको मुंहिंजी इज़त कंदो हो ऐं कमाईंदो बि हुयो ऐं घर खे संभालण जी गैरत बि हुयसि। बस अमा, बस घणो थी वियो। अञा कुझु बि नाहे थियो। मता भुल हुजे कुझु थियो, अञा कुझु बि नाहे थियो। ॿुध, रहण आयो ई न घर में, भले रहो जी, बिस्मिल्लाह रहो घर में, असांखे को बि एतराज़ कोन्हे। जॾहिं घर में रहंदे न पोइ तोखे ख़बर पवंदी त घर छा थींदो आहे, ॿाहिरि छा थींदो आहे। चाची, जेकॾहिं ही घर में रहण चाहे थो न त भले रहण ॾियोसि, ॾिसूं त सही हे रही सघे थो घर में। तव्हांखे पेट में सूर आहे कहिड़ो जेको मूंखे सम्झ में कोन पियो अचे? माई पीउ जी त तूं इज़त कॾहिं बि न कई, पर हाणे तोखे सभु कुझु मां सम्झाईंदसि। चङो चङो, घणो न ॻाल्हाईंदी कर। मानी खणी आ, बुख लॻी आहे मूंखे। मानी? हिते असां को होटल नाहे खोलियो। मानी खाणी थई त वञी आसूदे मल जे दुकान तां अटो ऐं चांवर वठी आ ऐं वञी किथां काठियूं बि खणी अच। पाट तोखे मां थी ॾियां, बाक़ी अटो गोहे मानी पचाए मज़े सां उते ई वेठो खा। हां, इहो सभु कुझु तोखे अम्मा बाबा वारनि सेखारियो न? हां वलण, मां चवां थी उथिन खट तां। या खट असां पुट कादन ला ठाराई हुई। तोखे जेकॾहिं खट ते वेहणो आहे न, पंहिंजी कमाईअ मां वञी खट वठी अच। अम्मा, मुंहिंजो हिन खट ते वेहण जेतिरो हक़ न आहे। हक़? छाजो हक़? छाजो हक़? अम्मा, छा मां तव्हांजो औलाद न आहियां छा? हिन घर में तू उहा शइ त ॾेखार जेका तू वठी आयो आहीं। अड़े तुंहिंजे लिंग ते ये लटा बि कादन जी कमाई जा पयल आहिनि। तुंहिंजो जेको बि आहे न घर में, खण ऐं निकुर हितां। ॿीहर हिन घर में न अचिजांइ। अम्मा, मां काॾे वेंदुसि? मां बि हिते ई रहंदुसि, हिन ई घर में। भली रहो, 100% रहो, असांखे को बि एतराज़ कोन्हे। पर हा, जीअं पोपरी चवई मुंहिंजी धीअ जेका तुंहिंजी ज़ाल आहे, उहो ई कजा। साबुण जी चकी बि वठी ईंदे, उन सां तड़ बि कंदे ऐं उन ई साबुण सां लटा कपड़ा बि पंहिंजे हथनि सां धोईंदे। पोपरी बाकी मुंहिंजी ज़ाल छाजे लाइ आया? मां ज़ाल आहियां तुंहिंजी मां, पर हाणे निक में मुर्स जी नौकरियाणी न आहियां मां। जेके मूंखे मानी था खाराइनि न ऐं मूंखे इज़त था ॾियनि, मां बि उन्हनि जी ख़िदमत कंदसि। असां त तोखे वलण सां ज़ोरी शादी कराई, इहो असांजी पसंदि सां न, वञी पंहिंजी पसंदि सां शादी कंदो। मूं तोबा कई अम्मा, मां सब कुछ समझी वियुसि।
हाणे ही वलण तव्हांखे कमाए ॾेखारींदो। वो मुंहिंजी यही कोशिश है त ही ॻोठ छॾे मां शहर हलियो वञा कमाइण, उते वञी को कारोबार कयां ऐं जॾहिं ॻोठ वापसि अचां या ईद ते अचां या कंहिं ग़म में अचां, न त न अचां हिन ॻोठ में। अलाह करे अबा तू ये करे सगी। बाबा अकेले सिर्फ मुंहिंजी ॻाल्हि न हलंदी, हिन वक़्त ताईं बचल खान हर ॻाल्हि भाइरनि जी सलाह सां कई आहे। बचल खान भोग फकीर ऐं भूरल बि हिन सलाह में शामिल हुजनि हा न। बाबा इन्हनि बि सॼियूं वागूं भाइरनि जे हथ में ॾेई छॾियूं ऐं या तो ईदन बि ईअं पियो चवे त बचल खान मालिक आहे जीअं चवे। कोई वाक़ई असां छा था चऊं? बचल खान मालिक आहे, असां लाइ जेको हुकुम कंदो असां हाज़िर आहियूं। बाबा जी जेकॾहिं फ़ैसिलो करणो आहे न असांखे छॾियो ते हाँ ठारे पोइ फ़ैसिलो कयो। भली ॻाल्हि कई थी सांवल, खूननि जा पैसा त वठिबा कोन, खून वेंदा खूननि में। दातू घणा ॾींहं दरगाह ते बुहारियूं ॾिनई, मुर्शिद साईं हिदायतूं बि कयूं अथई, हा पोइ बि दिल में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा न थी दातू। माण्हुनि जे माण्हू जो एॾो जुनून अथई छा, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर दातू। करम खान जहिड़ो बिंगो माण्हू बि ठाह लाइ मिनथूं थो करे। तूं ऐं सांवल छेड़े लाइ असुली कुल्हे ते झंडो खयूं बीठा आहियो। नाराज़ न थी बचल खान, बाक़ी हाणे जेको जहिड़ो थींदो न वो तेसि ताईं न रुकबो जेसि ताईं का हिकु धुर थकिजी नथी पए। बाबा बचल खान वॾो आहीं पर ॻाल्हियुनि में लॻे थो त करम खान थकिजी पियो आहे। हिकु करम खान जा हथ मथे, बाक़ी हुनजे पोयों बीठल हज़ारे हथ, उन्हनि हथनि में हथियार आहिनि, पीछे में सरदार जी ग़ुलामीअ जो गट पियल अथनि। करम खान अॼु बि उन्हनि जो ई चङो मुड़ुसु आहे। हा हा बचल खान जेको हथ मथे करे तुन सां पोइ कहिड़ो झेड़ो आहे। हिन जो मतिलबु इहो थियो असुल ठाह तॾहिं थींदो जॾहिं असांजी गिचीअ में ग़ुलामीअ जो गठ पारायो हुई। संभाली इहा तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे। करम खान पंहिंजे राज खे पंहिंजे बंगलनि में अचण ई कोन थो ॾिए ऐं फ़ैसिले लाइ मिनथूं थो करे। असांखे बि इनकार न करणु खपे। बाक़ी थियणु आहे ॻाल्हियुनि सां। ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं आहिनि पीराणा जॾहिं ॾोह साबित करणो हुजे। करम खान न्याणियूं मेड़ करे अची ॾोह जी माफ़ी घुरी आहे। बाबा मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधायो त करम खान खे सज़ा ॾियणी आहे या माफ़ी ॾियणी आहे? माफ़ी कीअं बचल खान, एतिरो कुझु घणो थी वियो आहे माफ़ी वारी। माफ़ीअ जो सोच बि न बचल खान। फ़ैसिलो जो बि तुंहिंजी ॾाड़ीअ खे ॾिसी करे बरेल शाह बादशाह जे करे कयूं था, न त अॼु बि सांवल पीराणो ऐं ॾातू निकिरी पवनि न त करम खान जे राज खे ड्रोड़ाए ईअं मारियूं जीअं हिकु बगड़ रिढ़ण खे ड्रोड़ाए मारींदो आहे। बाबा फ़ैसिलो कयो पर करम खान खे पंहिंजे राज जी ज़िम्मेवारी खणायो छो त अॼुकल्ह सोभारे खान जी औताक ते वॾा मेला मतिलबु। हा बचल खान सांवल सही थो चवे। न पीराणा, जेको माण्हू पंहिंजे राज खे औताक में अचण ई नथो ॾे उनखे ज़िम्मेदारी कीअं खणायूं? बाबा इहो अनाड़ कोन कंदासीं। बचल खान बाबा इहे सभु असांखे धोखे ॾियण वारियूं ॻाल्हियूं आहिनि, तव्हां नथा सम्झो बाबा। ॾिस दातू, मां करम खान जे कबीले उन जी आदतुनि खां वाक़िफ़ न आहियां। बाबा जेके सदियुनि खां वठी असांजा सजण न थी सघिया उन्हनि में हाणे कहिड़ी उमेद रखिजे? इहे कॾहिं बि असांजा भाइर ऐं भरजलो न थी सघंदा। असांखे उन्हनि बुखियनि बगड़नि खां पंहिंजो वजूद बचाइणो आहे। उन्हनि खे मारणो न आहे, उन्हनि खे भॼाइणो आहे त जीअं असांजे राज जो रत बि न वहे। दादू हू त आहिनि जानवर, उन्हनि लाइ इंसानी रत त का अहमियत रखे ई कोन थो। बाबा साईं बहरहाल माफ़ी न, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे माफ़ कयो त वरी उन्हनि जी दिलि वधी वेंदी, वरी उहे तव्हांजे असांजे मथां बंदूक झले बीह रहंदा। बाबा त पोइ ईअं कंदासूं। जे तव्हां सॼे राज जी इहा ई मर्ज़ी आहे
तो करम खान के कुछ भी माफ नहीं करनो। बिल्कुल यो ही तो चाहे सजो राज बचल खान। ठीक है हुनन जो हिसाब तो मुके समझ में अचे थो, पर राजवारो यो तो बुधायो अदे ईदन जी न्याणी जो कड़ो हिसाब वठजे खामोश छो आयो बुधायो ना मुखे। बाबा मु तो इहो सोचे छड़ियो आहे त असां भी धुर आहियूं त करम खान भी धुर आहे। फैसलो खुदा के हाज़िर नाज़िर ॼाणे साईं वरियल शाह बादशाह कंदो। बाबा कख करे या लख करे तव्हांखे क़बूल आहे? बाबा साईं तव्हां हिकु भेरो क़बूल कंदो न असां 10 भेरा क़बूल कंदासीं। फकीरियाणी खणिया कोडो कड़ सौदो सामान वठी जा देर पैसी थे। अच्छा थी अच्छा खैर का मुके दई छजा दे बोले बोले ओ पेटिन में ही वरी पछाड़ी में 500 बचा खणी वन खंडे पत्ती घीरे चावल आइने का सवा को बसर दाल वठी अच ते चाड़ियो सुबाणे कुछ भी कोन अथव घर में। हां ओ छिजड़े दूध सा मानी टुकर खाई। फकीरियाणी अल्लाह वडो वो रात गुजरे सुभाणे तो खे छेले जा गोश्त खाराइबा। छेले जा हाय हाय छेले जो गोश्त खाराइंदो मां छेले जो गोश्त खाराइंदो मां। बिल्ली के ख्वाब में चीचड़ा मुके इहो बुधाए रात मींह वसंदो पैसन जो ने मां छेले जो गोश्त ईंदो असी खाइंदासी। अबा भला भर पासे जे के गोट मां खैराते भती धपाई थई जा जो अगवा डमा के आसरा तो दी। बाबा सते को बि खैरात होजे न असां जे हिन राज के घर घर जी दावत मिलंदी आ। अरे अब्बा पक्क समझ सुभाणे मिड़े किथे गोठ में शादी आए ता मिड़े असा के गोश्त जरो मोकले दींदो बियो वरी छा छेले जो गोश्त तो ही खाराए। ओ इते रखो राणा यार क्याड़ी में खाद हलाए छो थी थे। अबा लगे तो जुआ पयूं थई वे भी अमा मंझा। अबा जू पवन तो के पंजी जोए मंझा। हां मुखे दिस न तकड़ी लीख बकान थई जूयू पयूं दुर अम्मा मंझा सजो डो अम्मा ते। अम्मा मुजी जाल के तो मथे में जुआ आही नी कोन। हां बाकी अब्बा के किथा जुआ पयूं न। अरे छोरा या गाल न कर अरु बरु माणे मुझे मथा शक कंदी आहे बेचारो गुलाब जो गुल सो भंबूरी हुन जे मथा भू 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 तू करे तो मन हिन जी खुशबू के झटे वठू हालत दिसी हिन जे मथा दिया शक कया। फकीरियाणी मिड़े तो सा मजाक तो कया ओ मिड़े ट्रिको पंजो करे खिली खिली जिंदगी गुजारनी आ पर सुभाणे तो के बाकरा गोश्त जरूर कराइबा। मुके इहो बुधा खीसे में रुपयो बि अथई ना तो को लिकाए रखया थई जो बाकरा गोश्त तो साके कराई बड़े खाराणो न नोह के अथई नालो मुंजो तू कणी न खाए जाए मता भरती थी पई मायो बाकरो गोश्त पांजी नोह के कराइंदस। ओ इहा गाल करन सिटी सही तो फरमाइशी प्रोग्राम था हलन फरमाइशी नोह फरमाइश कई तस तो बाकरो गोश्त खपे बड़े छोरी जो बात फिको थियो। अरे गाल तो बुध बात फिको थियो तई जा बुधाई छो नथी बुधा न भुणक वात मा कढन त फरमाइश थी करी तजे मुखे बाकरो गोश्त खपे मच्छू खपन पल्ला खपन का गाल आहे जरूर। ना मां मां का भी फरमाइश ना कई। अरे बस कर नमूनड़ी मुसा नमूना न कर सकी गाल जी मुखे खबर आहे बस मेड़े झक झकियो वेठी आया राणे जा पी वञा ते आसू दे वट इसी समत अंब जो आचार हुजेस त 10 रुपए जो वठी अचीस आई रस जरी सरस विजराइस ते खाए ढुक पिए ढुक त बात को सही थेस। फकीरियाणी जो भला सुभाणे बाकरे गोश्त बदरा कटाण दामानी खाईंदी छा। मुखे न खपे इन छोरी के खपे बात फिको थियो तस जे थी त खटड़ो आचार हुजे त उहे सुर्कियूं भरा अंपड़ियूं खावा
हिन जो मिड़ई बात जेको आहे सो समझी कोन तो गाल के मां छो अचार खाईंदसि मां ऐं मुंहिंजी अम्मा आखिर केतिरी ॻाल्हि तूं लिकाईंदी आहे ऐं जिन्हनि खे फरमाइशूं करी थी छा उन्हनि खे ख़बर कान पवंदी आउं ॿुधायां न गिराणी भला छा ॻाल्हि आहे भला इहे गुलाब जे गुलाम टिड़ी पखड़ी पई आई वाह समझी सब तो पर ॿुधायां थी खुले और मिठाई ज़री बि वठी अच या गुड़ वठी अच मुंहिंजो वात मिठो करा त छोरी छोती फरमाइशूं करे अञा बि नथो समझी छा फ़कीरियाणी छोकिरीअ वीचारीअ मूंखे का बि फरमाइश न आहे कई चई त मां कसम खणा आउं भुलिजी पई आहियां सफ़ा का चरी आहियां ॿियो वरी छा मूं त सम्झो तोखे ख़बर आहे ऐं तूं ॾाढो थियण वारो आहीं अम्मा अलाह तुंहिंजी इहा उमेद पूरी कंदो बस रुगो मुंहिंजी ज़ाल जी पारत थी माणे खे छो थो पारत करी मूंखे पारत कर न जेको माणे सां मोह थो ॾियां अबा मुंहिंजे लाइ त अबो ऐं अमड़ ॿई अखियुनि जा नूर आहे अड़े राणल पुट 12 महीने खां पहिरीं माणे खे पोटो या पोटी पैदा करे रहियो तव्हां त ॿई सम्झो था न ज़ाल मुड़स त माणे वॾी चेड़ाक अथव ऐं ॿुध सुभाणे की सुखा वॼाइणी आहे सुबुह जो असुर महल हलंदासीं असुर महल सम्झी वे हाज़ुर बाबा असुर छा अधु राति जो उथारीनि तब हलंदासीं हाणे त बच्चा जो पालणा आहिनि रोज़ी न कमाईंदासीं बच्चा त भुख मरी वेंदा तो बच्चा पालिया सो ॾेहन ॾिठा फ़कीरियाणी हाणे मां वञा थो बाज़ार वठी थो अचां पटाटा बसर सुभाणे त हूअं ई बटर बत जी ॿधींदासीं ख़ैरात में माशाअल्लाह ख़बर आहे हाणे हल हल हाणे कमाईंदे और ॾींहुं राति हिकु करे तूं कमाईंदे बच्चा जो पालणा अथई अला जे 1 अला 2 अला 4 अला 10 कहीं राम राम खैर तो आए सुबह सां वरी कंहिंजो पेड़ो खणो थी छा असुदा मतलब खैर आहे इन रेल जे बंद जे परियां को लाश पियलो अलाए बंदूक लॻल अलाए छा तो पुलिस घुरायो तो पेरा खणो राम 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 परमेश्वर पत जी रख जाए सुबह सुबह सां मियां बुरी ख़बर ॿुधी आहे भला ॿुधाए त ईदन खान वारो ठिकर पुट मोटी आयो या अञा कोन मोटियो पीराणा यार बचल खान छा थो चए यो फैसलो थींदो या अञा झेड़ो मचंदो मियां आसूदा मल यार कुछ भी थी सके तो छो त करम खान जे नियत जी असांखे ख़बर ही नथी पवे बाक़ी बचल खान न अगे झेड़ा कया अथसि न हाणी कंदो हा यार पीराणा ख़बर पई आहे त करम खान भी साईं वडल छाड़ा पंध तो करे फैसले जे लाइ पर पीराणा यार ईदन अची गरीब मुड़स मियां हुन जो कमाईंदड़ कूंदड़ पुट पुछियो नाक मार दियो यार हुन सां वॾो ज़ुल्म छो अथव पाड़त अथव हुन जी यार पाड़त अथव असू त मतलब फैसलो त कॾो को थी वञे पर यार ॾातू खान न मञियो यार सच पुछी न मूं बि सायो करे ढर कई त भली राज जो ॾुख कुझु घटिजे पर हाणे देर न कयो सरकार देर न कयो ख़बर त पइजी वेंदी नी त करम खान जे दिलि में कहिड़ो गिदड़ आहे जेको उना केटो वो भी जेकॾहिं नथो मुड़े सरकार त जहिड़ो कहिड़ो बाक़ी आसूदा मल जहिड़ो जे वरी वञी थियो त उहा बाहि ॿरंदी जो करम खान जे विसाइण खां वॾी हूंदी राम 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 पीराणा खान सच पुछे त मां अॼु बि मिठी देग दरगाह ते लाहे आयो आहियां त धणी हिन धरतीअ ते करम कर अमन हुजे रहम हुजे प्यार हुजे यार असांजो ग़रीब आवाम आहे झेड़नि में तो पीछिजी वेंदो परमेश्वर पचती रखजाए बस यार आसूदा मल झेड़ा जा मुंह भरन में हुजन भरन में अदा झेड़ो त करम खान असांजे गिचीअ में अचे वेठो न त असांजो ग़रीब राज अॼु ॾींहं ताईं कसां अटकियो आहे पीराणा खान मारण वारो त यार मरी वियो हाणे जेका बि ॻाल्हि बीहे जीअं बि थिए उहो हॉल मूंखे सॼो ॾीजांइ हक़ु करणो आहे सरकार हक़ु राम राम डोलू इते भेजा यार ओ डोलू हेडे सुबह सा केरे वती तो यो टंकू हण दो
चाचा पीराणा सुबुह जो सवेर सिज उभरण खां अॻु में तोवारे कम सां निकिरी वेंदो आहियां शहर ऐं बुख ऐं उञ ते सॼो ॾींहुं लीमे ई खबड़ खे शहर ॻोल्हे ॻोल्हे शाम जो ॻोठ मोटंदो आहियां सो बि बिना किराए जे। तोका ख़बर पई लीमे ई खबड़ जी? ना भा का ख़बर नाहे अलाए केॾां विया निभागा पर चाचा पीराणा घबराए न मां ॾिसां कीअं नथो ॻोल्हान मुंहिंजो नालो बि ढोलू आहे। ढोलू इन्हनि खे ॻोल्हे वठ फैसले खां अॻु में न त इन्हनि जा खून बि करम खान खां भरायूं। चाचा पीराणा तू भला छा थो समझी लीमे ई खबड़ खे करम खान जे माण्हुनि मारे छॾियो आहे छा? मूंखे त ढोलू ईअं थो लॻे। न चाचा पीराणा किथे तोखे लीमे ई खबड़ जी ख़बर ई नाहे हिकु दफ़ो त मौत जे मलाइकनि खां भॼी जान छॾाए वेंदा इन्हनि खे करम खान जा जांबू जवान नथा मारे सघनि मां सुञाणिया इन्हनि खे। चाचा पीराणा अॼु मां इन्हनि खे शहर जे सभिनी अस्पतालुनि ऐं थाणनि में बि ॾिसण वेंदुसि। थाणे में त सम्झ में अचे थो पर अस्पताल छो? मूंखे ख़बर आहे त ये अस्पताल में ज़रूर हूंदा अदा मरम जी शादी में खबड़ एतिरो त गोश्त खाधो जो मादे में टुंग थी विया हूंदसि या त वरी ईअं हूंदो त ॿई भाइर वाङणनि जे करे कंहिंसां विड़िया हूंदा ऐं धक खाई अस्पताल वञी पिया हूंदा। बहरहाल ढोलू कुझु बि थिए पर अॼु इन्हनि खे ॻोल्हे लो यार। चाचा पीराणा अॼु आख़िरी दफ़ो पंहिंजे हिसाब सां शहर वञी ॻोल्हींदोमान ऐं जे अॼु बि न लधा न त सुभाणे करम खान जे माण्हुनि खां पंहिंजे हिसाब सां मां पुछा उछा कंदुसि। पर चाचा पीराणा ॻोल्हान कीअं मुंहिंजा त खीसा ई ख़ाली थी विया आहिनि। हाणे हीअं कर जो हे वठ 200 पोइ शाम मूंखे हिते हल वाल ॾिजां। अमानूरा मरहम ॾाढो मुर्सा काल्ह दुकान ते वियमि त 4000 ठाहे रखियो अॼु चई त तव्हां न हलो मां अकेलो थो वञा लोहार को कमु भला को अकेले माण्हू जो आहे छा वरी साॻियो 2-3 ॾींहंनि खां पोइ चवंदो बाबा तव्हां हलो कमु वधी वियो आहे। सही तो चई चाचा हिते सॼो ॾींहुं घर में वांदो तो वेठो आहीं। चाचा तव्हां बि वञो हा कम ते त 4 पैसा वधीक अचनि हा। बस मां छा कजे औलाद जे हालत ते त हलणो पवंदो आहे। अस्सलाम वालेकुम अदाब सर। वालेकुम अस्सलाम अदाब। खुश चाक चंगो भलो ॿियो सभु ख़ैर? अमा तू खुश आहीं चाक चंगी भली ख़ैर? हा दा वेंदा आए हाय अदा खुश आयो चाक चंगा भला ॿियो सभु ख़ैर? खैर महिरबानी तव्हां खुश आहियो ॿियो सभु ख़ैर? अल्लाह जा करम। अमा तू खुश आहीं चाक ताईं? हाँ बाबा तव्हां खुश आहियो? अल्लाह जो करम। पुट ॻाल्हि त ॿुध भला वरी महरम सां झेड़ो त कोन थियो आहे न? ना बाबा झेड़ो वरी कहिड़ो वदा मिड़ई ॿिन्हिनि पे ॿाराणी कई अमानूरा अधे बुर लाइ चांहि ते ठाहियो ऐं हा अॼु सभु मानी बि मंझंदि जो गॾु खाईंदा। अब मानी वानी न बाकी चांहि ज़रूर पीवी अमा चांहि जो ढुक ठाहे वठ त पियूं। बाकी मानी एडी खाधी अथऊं जो सुबुह जो नेरन करे जो घरां निकतो है न असुल हेसी ते भरी पई रात ताईं कोन वणंदी मानी। अदा और ॻाल्हि त ॿुध पुट जी शादी खां पोइ असुल मुंहं ते कपिड़ो वेड़े सुम्ही रहियो ऐं मोलनि वांगर न को हाल न को हवाल। अदा बुरल सच पुछी त पाण जी झेड़े खां कल्ह वेंदी आहे ओता कदे अॼुकल्ह झेड़नि झटनि जूं ॻाल्हियूं पियूं हलनि इन करे मां घर में सुम्ही रहां। अदा और सर अॼु मां बि तोसां हिकिड़ी सलाह करण आयो। अलाए कहिड़ी सलाह दा? अदा और सर कबूल खान खे पालियो भले बचल खान हुयो पर पुट त मुंहिंजो हुयो न जिगर त मुंहिंजो हुयो। मां ज़हर जो ढुक पी बचल खान जो मुंहुं वेठो तो ॾिसां हुन ॾे बि पीराणो आयो चए पियो त बचल खान तो पुछे त तुंहिंजी छा सलाह आहे? पोइ छा चई पीराणे? उन ॾे बि पीराणे खे चयमि त बचल खान मालिक आहे हाणे त मामलो वञी वरियल शाह ते बीठो आहे हाणे ॾातू ऐं पीराणे वारनि बि इहा सलाह बीहारी मूंखे तूं ॿुधाए त हाणे छा कयूं? मुर्शिद वरियल शाह जी चवंदो त करम खान खे माफ़ी ॾियो। न बा न खून माफ़ न कबा करम खान खां पैसा भराए उहे पैसा कंहिं ग़रीब खे ॾिबा बाक़ी खून कॾहिं बि माफ़ न कबा। इहो त सभ खां भलो आहे असांजे राज में त कांडेरे जहिड़ा मिस्किन बि रहनि जिन सॼी उमिरि गंजी ऐं गोर में गुज़ारे राज जी ख़िदमत कई आहे
उस्ताद साबू जड़ा भी तो मिस्कीन आहिनि न, जेके बिना पैसे पंहिंजो बुता साड़ीनि पाए ते। खून भरिया बा न त सभ खां भलो अधु ईद न थींदो। पुट बि न भागो अथसि, ॿियो न त अधु ईद नाई पीराणी जी पछाड़ी चङी थींदी। ऐं करम खान खे बि सबक़ अची वेंदो ऐं मथां सेख त वरी अहिड़ो कमु कॾहिं बि कोन कंदो। पर दा बुरल जेकर बचल खान हाणे माफ़ी ॾेई वई रहे त पोइ फ़ैसिले में छा कंदासीं? इहा ई त ॻाल्हि आहे जेका मां हिते तोखे चवण आयो आहियां। बचल खान पीराणे खे मोकिलियो हो मूं ॾे। हाणे ॻाल्हि ॿुध, पीराणो आहे तुंहिंजो सौट, तूं हुनखे सम्झाए न। बिल्कुलु सौट खे सम्झाईंदुसि, छो न सम्झाईंदुसि, पाणे ई बचल खान सां ॻाल्हि कंदो। मां अधे ईदन ॾे बि वेंदुसि, इहा ई ॻाल्हि कंदो। तूं भले न वञ, ढोलू अचे त मां अधे पीराणे खे घुराए सभु कुझु थो सम्झां। वरी बुरल ॻाल्हि ॿुध, हाणे ख़ैरर जी शादी में देर न कर। अदा उर्स, इहा ॻाल्हि त तूं सही थो चए, पर पंहिंजे हिन राज में जवान को संग मूंखे त सुझे ई कोन थो। तूं रुगो पंहिंजी रूह जी ॻाल्हि कर, संग ॻोल्हे वठंदासीं। घटि में घटि घर में मानी टुकर त सुख थी वेंदई न। हा अदा उर्स, इहा तूं सही थो ॻाल्हि। घर में जवान पुट तो मानी पचाए, मूंखे त यार शर्म थो अचे। तूं ई को बिलो कर। चङो, हाणे इहो फ़ैसिले वारो मामिलो तइ थी वञे, पोइ इहो बार रखंदासीं अॼु साबू ते। उस्ताद साबू उहो संग ॻोल्हे ॾींदो? हा, संग ॻोल्हे ॾींदो साबू, माइटी बचल खान कंदो। इहा त भली ॻाल्हि आहे यार। पोइ तूं वारो कर, इहो चओ बचल खान खे साबू खे संग ॻोल्हे वठनि त छोरे खे परणायूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।